गुजारिश कंदुसि प्रोफेसर डॉक्टर फहमीदा हुसैन के साना जो जे 31 कॉन्फ्रेंस जो उन्वान बाहे सहप जी पुठभराई फहमीदा हुसैन गुफ्तगू कंदी सहप ते डॉक्टर फहमीदा हुसैन। हाणे लतीफ़ जी ॻाल्हि पे थी इत्तफ़ाक़ सां मूं जॾहिं इन ई मौज़ू ते सोचियो त मूंखे शाह लतीफ़ खां वधीक को अहिड़ो माण्हू सम्झ में कोन आयो, को अहिड़ो ज़रियो सम्झ में न आयो जंहिंसां असां सहप टॉलरेंस या बर्दाश्त खे सम्झण जी कोशिशि करियूं। सिंधी ॿोलीअ में टॉलरेंस जो जेकॾहिं तर्जुमो करियूं त आम ज़बान में त सहप चऊं था असां ऐं बर्दाश्त बि लफ़्ज़ इस्तेमालु करियूं था, पर उन जो जेको बुनियादी असर या बुनियादी तरह सां नतीजो असां सम्झी सघूं था सो आहे रवादारी। रवादारी जेका आहे सा सिंधी माण्हूअ जे, सिंधी क़ौम जे साइकीअ जो हिकिड़ो हिसो आहे। तव्हांखे ख़बर आहे त न सिर्फ़ु भिटाई पर असांजा जेके बि क्लासिकी शाइर आहिनि ऐं ख़ुदि सिंधी समाज इन ॻाल्हि जो साखी आहे त सहप ऐं रवादारी असां वटि केतिरे क़दुरु आम रही आहे। अॼु बि जॾहिं सॼे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ फ़िरका, मुख़्तलिफ़ मसलक जा माण्हू पाण में ठहनि कोन था ऐं दहशतगर्दी लॻी पई आहे, तॾहिं बि सिंध में को हिकु अधु वाक़ियो सो बि ॿाहिरां आयलनि जो कयल नज़र ईंदो, पर सिंधी माण्हू घणो करे इन शइ में आहिनि कोन। त इन हवाले सां मूं थोरो लतीफ़ जो मुतालियो कयो आहे जेको आउं तव्हांखे मुख़्तसिर करे ॿुधायां थी। 16 नवंबर 1995 ते यूनेस्को पारां संदसि 50वीं वरसीअ जे मौक़े ते गॾियल क़ौमुनि यानी UNO में शामिल रियासतुनि तरफ़ां क़बूल कयल डिक्लेरेशन ऑफ प्रिंसिपल्स ऑफ टॉलरेंस या सहप ऐं रवादारीअ जे उसूलनि जो पधरनामो कढियो वियो, जंहिं मुताबिक़ दुनिया में मौजूद गूनागूं रंग, नस्ल, कल्चर, ॿोलियूं, अक़ीदा वग़ैरह दरअसल अहिड़ा कुदरती फ़र्क़ आहिनि जिन में क़बूलियत, एहतराम ऐं साञ हर कंहिं जे लाइ लाज़मी आहे, जंहिंसां रवादारी या सहप खे फ़रोग़ मिले थो। इन करे ज़रूरी आहे त कंहिं बि मतभेद या इम्तियाज़ खां सवाइ सभिनी खे हिकु जहिड़ा हक़ ऐं आज़ादियूं हासिल हुजनि। इन ॾिस में शऊर पैदा करण लाइ कानून, तालीम, अबलाग जे ज़रियनि खां सवाइ अदब जी बि मदद वठी सघिजे थी। जीअं मूं अॻु में चयो त असांजो अदबी ऐं सक़ाफ़ती विरसो अहिड़नि क़दुरनि सां मालामाल आहे जेके आलमगीरियत, ग्लोबलाइज़ेशन जे दौर में सिंधी समाज जे बुनियादी तानी बेटे में शामिल आहिनि। अॼु खां 300 सालनि में सिंध जो अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अहिड़नि मस्बत गुणनि ऐं क़दुरनि जो मुकमल दस्तावेज़ शाह जे रिसाले जी सूरत में ॾेई वियो आहे। रुगो उनखे हीअं सां हंडायूं त गंज थींदा, पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त असांजे तालीमी निज़ाम में सिर्फ़ु संदसि आरफ़ाणो कलाम शामिल आहे। उन मां सिर्फ़ु मज़हबी शाइरी खे उजागर कयो थो वञे। अमली ज़िंदगीअ सां लाॻापियल संदसि इनक़लाबी शाइरी खे घणे क़दुरु नज़रअंदाज़ कयो वियो आहे, या उन ई मां बि हिन दुनिया खे छॾे ॿी दुनिया जूं मानाऊं कढी ॿारनि खे संदसि अमली पैगाम खां महरूम कयो वियो आहे। हिकु अहिड़ो शाइर जेको पंहिंजे वतन जे सुख ऐं सुकार जी दुआ सॼे जग खे शाद ऐं आबाद करण वारी दुआ सां मुकमल थो करे, उनखे आफ़ाक़ी या यूनिवर्सल शाइर चवण बदिरां महज़ मुसलमाननि जो शाइर बनायो वियो आहे। संदसि इहो बैत त सिंध जे माण्हूअ जी रवादारीअ जो ऐं सहप जो आलमी पधरनामो यानी डिक्लेरेशन आहे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करे। जॾहिं माण्हू में निफ़ाक़, खुलूस जी खोट ऐं नफ़्सा नफ़्सी जो आलम थो ॾिसे त ॼण खेनि लॼाए थो, चवे थो त आदमियुनि अख़लास मटाए माठो कयो, हाण खाए सभु को संदो माण्हूअ मास, दिलबर हिन दुनिया में वञी रहंदो वास, ॿिए सभु लोक लिबास, हिको हिकु दिलि हूंदो हेकड़ो। अॼु बि त ईअं ई आहे न, माण्हू माण्हूअ जो पियो मास पटे ऐं क़तलाम करे। अॼु बि सभु को ज़ाहिरी तौरु लोक लिबास में चेहरे ते मास्क पाए पूरो ख़ुलूस जताए पियो हले, ऐं को विरले अहिड़ो हिकिड़ो अधु ई हूंदो
जेको हिकु दिल थी बिना मुनाफ़िकीअ जे मिलंदो तॾहिं वरी संदसि ही बैत वरजाए सघिजे थो त वगर कयो वतन विर्त न छिननि पाण में पसो पखी अड़नि माण्हू न्या मेठ घणो पखियुनि खे वलरनि जी सूरत में चुगंदे ऐं उॾामंदे ॾिसी उनजो मिसाल ॾेई सम्झाए थो त ॾिसो त इन्हनि में इंसाननि खां वधीक प्रीत ऐं प्यार थो पैदा थिए पोइ आख़िर इंसान ईअं मेठ मोहबत सां छो नथा रही सघनि सहब बर्दाश्त ऐं रवादारीअ लाइ ख़ुदि क़ुर्बानी ऐं पाण अर्पण बि ज़रूरी आहे पंहिंजो मन मारे ॿियनि इंसाननि लाइ जीअण ऐं संदनि ज़रूरतूं पूरियूं करण लाइ कहिड़ो न अछूतो मिसाल ॾिनो अथसि पातशाही न पाड़िया सर्दियूं सुईअ साण ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण ॿेहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे ॾिसो त कीअं हिकु सुईअ जी तशबीह थो ॾे त इहा पाण उघाड़ी हूंदे बि माण्हुनि जा कन ढकण जो सबबु थी बणिजे अहिड़ा औसाफ़ या गुण धारण लाइ अॼु जे इंसान खे वरी ॿियो हिकिड़ो जनमु वठिणो पवंदो यानी नई सोच वारी ज़िंदगी अख़्तियार करणी पवंदी असीं सभु सिंध जी भलाई जा चाहींदड़ चाहियूं था त सिंध में तालीम आम हुजे ऐं को बि उन खां महरूम न रहे पर छा असां ऐं तव्हां पढ़ियल लिखियल जाहिल कोन ॾिठा आहिनि छा असांजे तालीम जे निज़ाम में अहिड़नि क़दुरनि बाबति को दर्स ॾिनो वञे थो जेके दुनिया खे अमुन ऐं मुहबत जो गहवारो बनाए सघनि असां वटि साइंस ईअं थी पढ़ाई वञे ॼण त माण्हू न पर मशीनूं पैदा करियूं आहिनि ऐं आर्ट्स जा सभु मज़मून सुठा इंसान न पर ज़ाहिरी ॾेख वेख में पक्का मुस्लमान पक्का पाकिस्तानी बनाइण जे लाइ कोशिश आहियूं आला इंसानी क़दुरनि बाबति आऊं तव्हां सां शाह लतीफ़ जा कुझु शेर ज़रूरु हिते शेयर करणु चाहींदसि उन्हनि खे निसाब में शामिल करण सां असीं ॿारनि जा ज़हन बदिलाए सघूं था दुनिया खे हिकु बहितर रहण जी जाइ बनाए सघूं था हिते बिल्कुलु चंद बैत तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि अॼुकल्ह हर को पंहिंजे अक़ीदे या मसलक खे बहितर साबित करण लाइ ऐं ॿिए खे ग़लति बल्कि काफ़िर या वाजिबुल क़त्ल सम्झंदो आहे या इहो चई पाण जहिड़ो करण जी कोशिशि कंदो आहे त मुंहिंजो मज़हब मुंहिंजो मसलक ऐं उहो वधीक बहितर आहे इहा ॻाल्हि शाह साहब वटि कीअं आहे अचो इहो ॾिसूं कूड़ो तूं कुफ़र सी काफ़िर मको ठाहे हिंदू हॾ मां आहीं जणियो तो न जुगाए तिल्क तिनी खे लाए सचा जे शिरक सां ॾिसो त शाह साईं जहिड़ो हिकिड़ो पको दीनदार मुस्लमान पंहिंजे दौर जी सूफ़ी रिवायत जो अमीन शाइर रवादारीअ यानी टॉलरेंस जो मुज़ाहिरो कंदे हिकु काफ़िर खे पंहिंजे कुफ़र सां सचो रहण जो सॾु थो ॾे हिकु हिंदूअ खे पंहिंजे भॻवान जे हिक खां वधीक रूपनि वारी मुशरकाना तस्वर ते क़ाइमु रहण जी तलक़ीन थो करे इहो हुनजो हक़ आहे त हू पंहिंजो अक़ीदो रखे ऐं खेसि अहिड़ी आज़ादी थो ॾे त हू उन ते पको रहे उन खां वधीक सहब जो भला ॿियो कहिड़ो मिसाल थी सघे थो वरी ॿिए हंधि चवे थो हू चवंदई तूं मचो वाता वराए अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए पांद में पाए ॿियो कीने वारो कीन की अदम तशद्दुद जो इन खां वधीक ॿियो कहिड़ो मिसाल थी सघे थो अॻु अॻराई करण में दिलि में कीनो ऐं बुग़्ज़ रखण वारो हमेशह ख़ाली दामन रहिजी वेंदो आहे हथ या ज़बान सां मारण बदिरां पंहिंजे बहितर अमल सां ऐं पंहिंजे बहितर किरदार सां मिसाल क़ाइमु करे जेकॾहिं पंहिंजी जेका पॉइंट ऑफ व्यू हुजे उहो ॿिए खे ॿुधायो वञे त आउं सम्झां थी उहा बहितर हिकमत अमली आहे शाह साईं वटि आला ज़रफ़ीअ वारे क़दुर खे बि पिणु घणाई बहितर में ॾिसी सघूं था चङनि सां चङाईअ जी उमेद त हर को कंदो आहे पर बुरनि सां बुराई बदिरां चङाई करण लाइ वॾो ज़र्फ़ खपे सहब ऐं बर्दाश्त खपे वॾी दिलि करण जी ज़रूरत हूंदी आहे ही बैत त तव्हां सभिनी ॿुधो हूंदो चङा कनि चङायूं बुछायूं बुछनि जो वड़ जुड़े जिनसी सो वड़ से ई कनि इहो बैत तव्हां हीअं बि ॿुधो हूंदो चङा कनि चङायूं मदायूं मदनि या मठायूं मठनि मुख़्तलिफ़ रिसालनि में मुख़्तलिफ़ तरह लिखियलु आहे बुछड़ाई बुराई या मदी करण वारे खे कॾहिं बि कॾहिं कुझु बि हड़ हासिल कोन थींदो आहे अहिड़ो माण्हू पंहिंजो मान बि विञाए वेंदो आहे इहा ॻाल्हि सम्झाइण लाइ वरी अॻिते चवे थो मदियूं कंदे मान कनी कॾहिं न कया मठियूं जिन जे मन में से हॾई थिया हैरान बुरा थिया बहिरान
बेड़ो भगन बार में, यानी बदनीयत ऐं बुरो चाहींदड़ माण्हू कॾहिं बि पाण ते मान या फ़ख़ुर करे न सघंदो ऐं न ई को ॿियो उनखे मान ॾींदो। जिन जे मन में मदी हूंदी आहे उहे सदाईं वाइड़ा ऐं हैरान रहंदा आहिनि। शाह साहब लफ़्ज़ बहिरान इस्तेमालु कयो आहे, उनजे लाइ अॻिते आहे संदन बेड़ो विच सीर में ॿुॾी वेंदो आहे ऐं वीरान यानी बर्बाद थी वेंदा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त 300 साल अॻु जी इहा तालीम अॼु केतिरी न रेलेवेंट आहे, पर छा असांजे मुल्क जे तालीमी निज़ाम में उनजी गुंजाइश आहे? मौजूदा दौर में ग्लोबलाइजेशन केतिरा ई नवां मसइला पैदा कया आहिनि। माण्हू यानी समूरा इंसान पंहिंजी सकाफ़ती